वस्सहाबी अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कमा अरसलना फ़ीकुम रसूलन मिनकुम यतलू अलैकुम आयातिना व युज़क्कीकुम व युअल्लिमुकुमुल किताब वल हिकमह व युअल्लिमुकुम मा लम तकूनू तअलमून आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीज़ व सदक़ रसूलुन नबियुल करीम। बची आयत मुबारक में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ज़िक्र फरमायो बैतुल्लाह शरीफ जो क़िबले जो ज़िक्र बयान फरमायो। आख़िर में इरशाद फरमाए जेके शख्स तव्हां खे क़िबले जे तरफ़ खां रोकनि था उन्हनि खां तव्हां न डरियो। पर फला तख़्शौहुम वख़्शौनी ऐं मूंखां डरियो। वरी उतिम्म निअमती अलैकुम ताजो मां पंहिंजी नेमत खे तव्हांजे मथां पूरी फरमाया। यानी अल्लाह जी फर्मा बरदारी जे अंदरि ई पाने जे लाइ नेमत रखियल आहे। या ईअं कजे ख़ुदा जी बंदगी ख़ुदा जी फर्मा बरदारी ख़ुदि नेमत आहे। छो जो अल्लाह जी इबादत में क़ल्ब खे सुकून मिले थो, बदन खे करार मिले थो। हिकिड़ो इंसान जे जिस्मानी ऐं दिमाग़ी तरह सां हिकिड़ो बोझ आहे, हिकिड़ो भार आहे। यानी वज़ू करे अल्लाह जी निमाज़ पढ़े थो ॼण त भार लही थो पए। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजी बंदगी जे अंदरि पंहिंजे ॿारनि जो सुकून रखियो आहे। ये अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक में इरशाद फरमाए अला बिज़िक्रिल्लाहि व तत्मइन्नुल क़ुलूब। ख़बरदार अल्लाह जे ज़िक्र जे अंदरि तव्हांजे दिलनि जो सुकून रखियल आहे। यानी बेचैनी जो सबबु ख़ुदा खां गाफ़िल थियणु, पंहिंजे रब जी इबादत खां रूगरदानी करणु, इहो ई सबबु आहे। इन नेमत जे अंदरि यानी अल्लाह पंहिंजी नेमत खे बयानु फरमाए त मुंहिंजो जेको बैतुल्लाह जी तरफ़ ॾे तव्हांजो अमुर तव्हांखे थियल आहे, इहा अल्लाह जी नेमत आहे तव्हांजे मथां। तव्हां मुतहद थी वियो, पाण में गॾिजी वियो, हिकिड़ो खां थी वियो, इहा अल्लाह जी नेमत आहे। पोइ जॾहिं नेमत जो ज़िक्र थियो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पोइ छो न उन अज़ीम नेमत जो बि ज़िक्र करे जंहिं नेमत जे सदके ख़ुदा ताला नेमतूं नसीब फरमायूं। हिन आयत मुबारक में इरशाद फरमाए त कमा अरसलना फ़ीकुम रसूलन मिनकुम, जीअं त मोकिलियोसीं असां तव्हां में हिकु इज़त ऐं अज़मत वारे रसूल खे तव्हां खां। हाणे रसूलनि जे अॻियां आहे फ़ीकुम ऐं रसूलनि जे पोयां आहे मिनकुम। यानी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो मुंहिंजे रसूल खे सलाह सम्झो तव्हांजे विच में अचणु अल्लाह जी वॾी नेमत आहे। वरी फरमाई त तव्हां मां, मिनकुम माना तव्हां खां, यानी बनी नोए इंसान जे जिन्स मां अल्लाह ताला पंहिंजे महबूस फरमाए। यानी इंसानियत जो मेराज, इंसानियत जी बुलंदी ऐं इंसान खे अल्लाह ताला अरफ़ा मक़ाम ॾियण जे वास्ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे जिन्स इंसान मां पंहिंजे रसूल खे मोकिलिया। यानी इंसान जो मेराज थी वियो। यानी मिनकुम मां मुराद छा थी पियो त अल्लाह ताला कंहिं बि सूरत में पंहिंजे रसूल खे मोकिले त मोकिले सघे थो। छाजो फ़रिश्तनि जूं जेके सूरतूं आहिनि जेके असां ॾिठियूं न आहिनि, छा उहे कोझा आहिनि छा? हा, उहे पाक आहिनि। उनजी कहिड़ियूं उनखां अलावा ॿी बि मख़लूक आहे जेके हुसन में वधीक आहिनि, ख़ुदा जा राज़ रखियल आहिनि। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जिन्स इंसान मां रसूल खे मोकिलणु ऐं वरी उनजो ज़िक्र करणु, इहो इन करे ज़िक्र करे थो पियो त इंसान तुंहिंजी बुलंदी मिली इन करे आहे जो मां पंहिंजो रसूल तो वारी जिन्स मां मोकिलियो आहे। यानी फ़ीकुम मां मुराद त तव्हां में ऐं रसूल मिनकुम ऐं तव्हां खां, यानी तव्हांजे विच में अचण बि तव्हांजे लाइ अल्लाह जी नेमत आहे ऐं तव्हांजे जिन्स मां अचण बि अल्लाह जी नेमत आहे। यानी ॿ सूरतूं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायूं त ख़ुदा जो रसूल तव्हां मां ऐं तव्हां में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मोकिली। उनखां पोइ फर्ज़ टी तव्हांजी नेमत कहिड़ी आहे तव्हांजे मथां? फर्ज़ यतलू अलैकुम आयातिना, जेको तव्हांजे मथां असांजी आयतुनि खे तिलावत करे। क़ुरान जो पढ़णु वॾी बरकत आहे, वॾी रहमत आहे। पर जेकॾहिं आम इंसान क़ुरान पाक पढ़े थो उहो रहमत जो हक़दार आहे। पर जेको पढ़े न रुगो ॿुधे त उनजे मथे अल्लाह ताला रहमत फरमाए थो। क़ुरान पाक में आहे आयत मुबारक जॾहिं क़ुरान पाक तिलावत कयो वञे त तव्हां चुप अनसितू
बुधे न चुप कयो ऐं ॿुधो त तव्हांजे मथां रहमत थी पई यानी पढ़ण वारे जे मथां बि रहमत आहे ॿुधण वारे जे मथां बि रहमत आहे पर जॾहिं पढ़ण वारो अलाह जो रसूल हुजे अलाह जो रसूल बि उहो जेको रसूलनि जो रसूल हुजे पढ़ण वारो उहो जंहिंजे मथां क़ुर पाक जो आयतूं नाज़िल थियूं आहिनि ऐं पढ़े कंहिंजे मथां तव्हांजे मथां सुभान अल्लाह फरमाए त यतलू अलैकुम आयातिना जेको तव्हांजे मथां असांजी आयतुनि खे पढ़े थो पियो त ॿुधा त जंहिं उम्मत जे मथां अलाह जो रसूल पाण क़ुर पाक पढ़े त उन उम्मत जे मथां केॾी रहमत थी ख़ुदा ताला इन ज़िक्र खे करण जो मक़सदु इहो आहे त अलाह जी नेमतुनि जो शुक्र बजाइणो त तव्हांजे मथां अलाह जी केॾी रहमत आहे केॾी नेमत आहे 3 नंबर में आहे ऐं 4थे नंबर में अलाह ताला फरमाए थो वयो ज़कीकुम जेको तव्हांखे पाक करे थो अलाह जे रसूल जो जेकी पाकाई मिले थी पई न छोजो पाकाई जा अलाह वसाइल कल कया आहिनि सॼा कल कया आहिनि पहिरें नंबर में त इंसान जो बदन कपिड़ो पलीत थी पए त उनखे पाक पाणी जी ज़रूरत पवंदी तलाश कंदो पाणी हुजे पर पाक हुजे जेको उहो पाक बदन खे बि पाक कंदो उहो कपिड़े खे बि पाक कंदो पर जेकर इहो न हुजे त क़ाइम मक़ाम उनजे लाइ वरी अलाह ताला जी ज़ात मिटीअ खे रखियो आहे यानी ॿ ज़रिया आहिनि हिकिड़ो पाणी ॿियो मिटी छोजो मिटी जेका आहे पाणी जी जिस्म आहे पाणी इन मिटीअ जे अंदरि वञे थो तंहिं करे मिटी उनखे नाइब बणाईसि पाणी जो त पाणी जी रहण जी जाइ जेका सो मिटी आहे हाणे तयमम तव्हां मिटी न कयोसि हाणे पाणी न हुजण जी सूरत में उहो मिटी उहो कमु करे थी जॾहिं ॿ शयूं अलाह ताला असांखे ॾिनूं पाणी बि आम आहे मिटी बि आम आहे त पोइ अलाह रसूल करीम सलाह खे छो थो फरमाए फरमायो ज़कीकुम यानी अलाह जे महबूब तव्हांखे पाक करे थो मुंहिंजो रसूल तव्हांखे पाक करे थो ऐं अलाह जे महबूब जेको पाक थो करेव न त उहा सलाहियत न पाणी में आहे न मिटीअ में आहे उहा सलाहियत मसइला हिकिड़ो गैर मुस्लिम आहे तूं हुनखे पाक कर पाणी सां पाक थींदो न थींदो मिटी सां पाक करे न थींदो पर जॾहिं उहो मिठड़े मोहम्मद करीम सलाह जो कलमो पढ़े थो महबूब जो नालो ज़बान ते अचेसि थो त पाक थी थो मालूम थिए त महबूब जे अंदरि जेका तहारत आहे पाकीज़गी आहे पाणी में बि न आहे मिटी में बि न आहे हाणे अलाह आला पंहिंजे महबूब करीम सलाह जे पंहिंजी मखलूक जे लाइ आला वसीलो बणायो आहे त वयो ज़कीकुम ऐं ॿिए नंबर में ॿ सीगा आहिनि अरबी जा हिकिड़ो आहे इहो तहीर ॿियो आहे इहो ज़की इहो तहीर उनखे चइबो आहे जेको ज़ाहिर खे पाक यानी पाणी मिटी बदन खे ज़ाहिर खे पर इहो ज़की जी माना वरिती वई आहे जेको अंदर खे पाक यानी अलाह जो महबूब अंदर खे पाक यानी ज़ाहिर खे पाक करण जे लाइ पाणी ऐं मिटी आहे पर अंदर में गिलाज़त हुजे कुफर जी शिरक जी उन गंदगी खे केरु कढंदो अलाह ताला जी ज़ात बाबरकात उन गंदगी खां पाकाई ॾियण जे वास्ते तव्हांजे लाइ मां पंहिंजे रसूल खे मबूस फरमायो आहे यानी अलाह जे महबूब करीम सलाह जो इहो शान आहे इहो ज़कीकुम जेको तव्हांखे पाक करे थो वयो अल्लिमुकुमुल किताब ऐं तव्हांखे किताब में सेखारे थो मानो चयो त किताब पढ़णु मुलनि जी जाइ न अथव न असांजी जाइ न तव्हांजी जाइ आहे लेकिन असां पाण किताब पढ़ी वञूं हा त अलाह मुअल्लिम न मोकिले वयो अल्लिमुकुमुल किताब चई अलाह ताला मतिलबु क़ुर पढ़ण तव्हांजी हाजत न आहे मतां ॿ सिटरूं क़ुर जी पढ़ी मां मुफ़्ती आज़म आहियां मां मुफ़्तद बि आहियां उहो अलाह पंहिंजे रसूल खे मुअल्लिम छो बणायो मानो त हक़ीक़ी इल्मु क़ुर पाक जो अलाह ताला जेको अता फरमाए पंहिंजे मिठड़े मोहम्मद जे करीम ते अता फरमाए उहो सुहिणो महबूब आहे जेके किताब बि मोकिली किताब सां गॾु मुअल्लिम बि मोकिली छो जो इन किताब आसमानी खे ख़ुदा जी किताब खे पढ़ण जे वास्ते को ख़ुदा जे शान वारो रसूल हुजे को अज़मत वारो अलाह जो महबूब हुजे जेको इन किताब खे पढ़ाए सघे हाणे इन मां इहा ॻाल्हि वाज़िह थी वई त असां सिर्फ़ु अलाह जे क़ुर ज़बानी पढ़ियो आहे बाक़ी हक़ीक़त जी जेका क़ुर पाक जी आहे उहो अलाह जो महबूब थो ॼाणे जॾहिं क़ुर पाक जे अंदरि केतिरियूं हिकमतूं आहिनि केतिरा ख़ज़ाना आहिनि ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब खे मुअल्लिम इंसानियत जे लाइ बणाए मोकिलियो त इन्हनि खे इल्मु अता फरमाए तूं वञी पढ़ा पोइ जंहिंमें जेतिरी सलाहियत हुई जंहिंजो जेतिरो थाव हो अलाह जे महबूब खे अता फरमायो अॼु बि मुहम्मद जी फेज़ हली रहियो आहे ख़तमु न थी वियो आहे अॼु बि असांजो मुअल्लिम मदीने वारो साईं आहे
क़ुरान जा तफ़सीर भरिया पिया आहिनि। ये क़ुरान पढ़ूं था पिया न, हर रोज़ नई ॻाल्हि आहे, हर रोज़ नई ॻाल्हि आहे। हिनखे हाणे तर्जुमो हले थो पियो न क़ुरान पाक जो, मां सां अलाए केतिरा साल लॻी विया, ज़िंदगियूं ख़तमु थी वेंदियूं, पर वरी मुंड खां शुरू कर न, वरी मुंड खां त नयूं नयूं ॻाल्हियूं, हर रोज़ नयूं ॻाल्हियूं क़ुरान पाक में। इहो छा आहे? इहो मख़लूक जो किताब न आहे न, ख़ुदा जो कलाम जेको हिकमतुनि सां भरियल आहे। पर उन सभिनी खज़ाननि खे अलाह जे महबूब पंहिंजे सीने में समेटे वरितो आहे ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो 6 नंबर जे अंदरि तव्हांजे मथां इहो एहसान आहे जो तव्हांखे मुंहिंजो महबूब किताब सेखारे थो, वल हिकमत ऐं हिकमत सेखारे थो। हिकमत मां मुराद मदीने वारे साईं जी हदीस पाक आहे, राज़ जूं ॻाल्हियूं, हिकमत जूं ॻाल्हियूं, यानी क़ुरान खां अलावा ॿियो बि आहे जेको अलाह जे रसूल वटि आहे। क़ुरान खां अलावा किताब खे ज़िक्र करे वाह अतफ़ ॾेई वल हिकमत चई, यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाइनि कि मां इहो ज़ाहिरनि में किताब अता फरमायो आहे, पर बातिननि बि माण्हुनि जे मथां महिरबानी फरमाई आहे। उहा हिकमत मां मुराद महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं सॻोदियूं आहिनि, जो हदीसूं बि तव्हां सेखारे थो। पोइ पछाड़ी में वयो अल्लिमुकुम मा लम तकूनू तअलमून, जेको तव्हां न ॼाणींदा हुआ उहो मुंहिंजो मदीने वारो साईं तव्हांखे सेखारे थो। महबूब जे अॻियां सॼी दुनिया ला इल्म आहे, सभु ला इल्म आहिनि, कंहिंजो इल्मु उनजे अॻियां हले कोन्हे थो, छो जो हू अलाह जो पढ़ायल आहे, अलाह जो सेखारियल आहे। जेको अलाह जो पढ़ायल सेखारियल हूंदो आहे न, उनजा सीना हिकमत जा ख़ज़ाना हूंदा आहिनि। पोइ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले सां अलाह ताला जी ज़ाते बाबरकात दुनिया ऐं इंसानियत खे इल्म सां आबाद फरमायनि। छो जो इल्म जो वॾो ज़रियो अलाह जो क़ुरान आहे, ऐं क़ुरान सम्झण आम माण्हू जो कमु न आहे। ऐं अलाह ताला इहा वज़ाहत फरमाए त क़ुरान उहो ई सम्झाए सघे थो जंहिंखे अलाह ताला इहा नेमत अता फरमाई, जंहिंजे मथां नाज़िल फरमाई, जंहिंखे अलाह ताला मुअल्लिमियत जो ताज पाराए करे दुनिया में मक़बूल फरमायो आहे। यानी ही आयत मुबारक हिकिड़ी आहे, पर केतिरनि हिसनि जे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब जी अज़मतूं शान बयानु फरमाए थो पियो, ऐं उन जे पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सिफ़तूं बयानु फरमाए थो पियो। छो? इन्हीअ करे मोमिन जॾहिं क़ुरान पढ़े त क़ुरान पढ़ण सां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत पढ़े ऐं उनजी फ़ज़ीलत खे पढ़े त जीअं मोमिन जे दिलि जे अंदरि मक़ाम मुस्तफ़ा आहे, त महबूब जो मक़ाम छा आहे, उनजो दर्जो छा आहे। जॾहिं अज़मत मुस्तफ़ा मक़ाम मुस्तफ़ा दिलि जे अंदरि ठही वियो न, त उहो ईमान जो मयार वधी वेंदो आहे, मुस्लमान जो बि मयार वधी वेंदो आहे। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।